नवाब शाह गवर्नमेंट हाई स्कूल दौड़ जो उस्ताद दोस्त मोहम्मद गोरचाणी पाण मथां लॻल इल्ज़ामनि ऐं तालीम खाते दौड़ में थींदड़ मुबीना करप्शन ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब नवाब शाह पहुची वियो। उस्ताद दोस्त मोहम्मद गोरचाणी इंसाफ़ ऐं राज़ फाश कंदे ॿुधायो त दौड़ हायर सेकेंडरी स्कूल जे प्रिंसिपल अयाज़ अबड़ो करप्शन जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। अयाज़ अबड़ो साल 2013 में NTS इदारे जो मेंबर हो, जंहिं पंहिंजे भाउ मोहम्मद सुमर अबड़ो जेको उन वक़्तु दुबई वियल हो। अयाज़ अबड़ो पंहिंजो असर रसोक इस्तेमालु कंदे पंहिंजे भाउ जी जाइ ते कंहिं ॿिए एजेंट खां NTS इम्तिहान ॾियारे पास कराए साल 2015 में नौकरी वठाए ॾिनी। जेकॾहिं अयाज़ अबड़ो जे भाउ मोहम्मद सुमर जी वीज़ा ऐं पासपोर्ट चेक करायो त साल 2013 में NTS टेस्ट कंहिं ॾिनी त उन मां साफ़ ज़ाहिर आहे त अयाज़ अबड़ो करप्शन जो बादशाह आहे ऐं फिराड करण जो पिणु माहिर आहे। हिन वक़्तु जाली भर्ती कयल सुमर अबड़ो शनाख़ती कार्ड नंबर 45402024714425 ऐं पर्सनल नंबर 10834172 ते पघार खणी रहियो आहे, जंहिं जे करे जांच करे कार्रवाई कई वञे। उस्ताद दोस्त मोहम्मद गोरचाणी इंकशाफ़ कंदे वधीक चयो त उस्तादनि जे नाले ते ट्रेनिंग जे मुद्द में किरोड़ों रुपयनि जो पिणु फ्रॉड कयो वियो आहे ऐं करप्शन जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि, जंहिं जा मिसट्रोल ऐं बिल चेक कया वञनि त करप्शन साफ़ ज़ाहिर थी वेंदी। जंहिंजो मुख्य किरदारु सिकंदर रिंद आहे, जंहिंखे स्कूल में अयाज़ अबड़ो जे ATM जी मशीन तौरु सुञातो वञे थो। दोस्त मोहम्मद गोरचाणी वधीक चयो त दौड़ हायर सेकेंडरी स्कूल में हिकु माफ़िया सरगर्म आहे, जंहिं इम्तिहाननि दौरान रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी हुई ऐं हर पेपर में टीमनि पारां कापी केस बि थींदा रहिया, जॾहिं त अक्सर पेपरनि में उमेदवारनि बदिरां उन्हनि जे एजेंटनि इम्तिहान ॾिना। जॾहिं त क्लास 10 सीट नंबर 148036 जॾहिं त क्लास 9 जी सीट नंबर 59846 जा पेपर मुख़्तलिफ़ ओताकनि ते वरिता विया आहिनि, जंहिंजे उमेदवारनि ऐं पेपरनि जी राइटिंग मैच कराई वञे त साफ़ ज़ाहिर थी वेंदो। उस्ताद दोस्त मोहम्मद गोरचाणी चयो त मुंहिंजे मथां एक्सटर्नल ऐं इंटरनल इल्ज़ाम लॻाया आहिनि, जेके बेबुनियाद आहिनि। उस्ताद दोस्त मोहम्मद गोरचाणी डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद इब्रार अहमद जाफ़र, कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर शहीद बेनज़ीर आबाद, वज़ीर तालीम वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।